सुभान अल्लाह। हाणे दावत खिताब अर्ज कंदुस मुझे मुर्शिदन करीमन जे साहिबजादे शाह रुकन आलम अल मारूफ साजन साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरति सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। अज़ीज़ो यारो भाइरो मुझे कामिल अकमल मुझे हादी मुझे रहबर सुने दिलबर साईं सा मोहब्बत रखण वारो मुझे मुर्शिद जे दरजा पांधियड़ो अल्लाह अवां जो मुझो अचण मुर्शिद जे सामो वेहण शल कबूल ही मंजूर फरमाए। असा हड़नी के अल्लाह शल पांजे मुर्शिद जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। आमीन। गलायो ही न था कुछ गलायो एडी एडी दुआ जनी तमा प्रेम तक लगो पे कुछ गलायो कि मुझे तो दिल ठरे। सुभान अल्लाह। जो है यार मुझे दिल पर साईं जी स्टेज का केजी स्टेज का केजी ये वा मुझे मोहम्मद अमीर जे आशिक दिल पर साईं जी स्टेज सो हिते सिखण सेखारण जी ॻाल्हि हूंदी है। सो अज अचो त करमी बहड़ई गड थिया है। मुझे मुर्शिद जो शेर आ साईं दा फरमाए न त मतलियते मींह उठा मतलियते मींह उठा सांगी मुंजा सरहा थिया थिया करमी कुलई कठा को कश्मीर का आया को कंधकोट का को जैकबाद का डेरा मुराद का कोटकी कराची यामी सजी सिंध जी कुंड कुछ बलोचिस्तान का मुझे मुर्शिद जा पंधियण आया है। अज अचो तो मां ताके एकड़ी गाल सेखारिया जेका असा कर्मन जे मथा लाजिम है। कुरान मजीद फुरकान हमीद जे जेका आयत सगोरी जो कुछ हिस्सों में तिलावत कयो इन हिस्से जे अंदर इन आयत जे अंदर रब करीम फरमायो आ लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरति। बुधो बेशक अल्लाह ईमान वारन सा राज़ी थी वयो आहे जेके हुते पिया जे वण जे हेठा मोहम्मद मिठे सा हथ मिलाए बैयत प्या कन। चो सुभान अल्लाह। जने के मुर्शिद सा हथ मिलाए बोआ जने के कामिल रहबर सा हथ मिलाए बोआ जने के साहिब शरीयत सा जेको पाण मुत्तबे शरीयत हुजे जेको खुद इत्तबाए सुन्नत जो पेकर हुजे पांजे मुरीदन के शरीयत जो साहिब बनाए वो उन सा जडी मल हथ मिलाए बोआ यो हथ को आम हथ न हुंदो आ ये हथ मिलाइण वारा अल्लाह के ॾाढा वणंदा आहिनि। कीअं वणंदा आहिनि जॾहिं के कामिल हाथीअ सां हथ मिलाइबो आहे
अलम मा फी कुलूबिहिम पो उन्हनि जी दिलनि में जो कुछ हुंदो आ उनखां अल्लाह वाक़िफ़ बणजी वेंदो आहे। समझो मुंहिंजी ॻाल्हि जॾहिं के मुर्शिद सां हथ मिलाइबो आहे जॾहिं के आका सां हथ मिलाइबो आहे जॾहिं पंहिंजी जान बच्चा ॿार सिर साहो के मुर्शिद जे हवाले कबो हथ सां मिलाइजे त साईं हे जान बि तुंहिंजी त सिर बि तुंहिंजो वो जेडी मल सिरन जो सौदो कयो वेंदो आ जेडी मल जानन जो सौदो कयो वेंदो आ फअनज़ल सकीनत अलैहिम अल्लाह जो फरमाए उन महल अल्लाह उनन जे मथा सुकून नाज़िल फरमायो। सुभान अल्लाह तवा सॼी दुनिया घुमंदा रहो के कामिल सां हथ न मिलायो बग़ैर मुर्शिद जे जिंदगी गुज़ारियो त यकीन ॼाणो सुकून तव्हांखे मुयसर न थींदो पर जॾहिं मुर्शिद अहिड़ो जेको सुन्नत जो मुत्तबे हुजे। फज़लाबाद में अचण वारा ओ दिलबर साईं जे साम्हूं वेहण वारा ओ मुंहिंजा करमी भाउ हथड़ो मिलायोसीं असां तो सां हथ था मिलायो उन्हनि असहाबन मोहम्मद मिठे सां हथ मिलायो त रब करीम फरमायो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन ओ जेके हथ था मिलाइन जेके बैयत था कन अल्लाह इन्हनि जे मथां राज़ी थी वियो हलियो। सुभान अल्लाह कीअं राज़ी थी वियो जो इन्हनि खे मोहम्मद मिठे सां अल्लाह ॻंढे छॾियो जोड़े छॾियो। कीअं जोड़ी क़ुरान में रब थो फरमाए मोहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू दिलबर साईं जे साम्हूं तकरीर सच्ची में कोन करे सघंदो आहे। अॼु मुंहिंजो याव तो सड़े मगने याव जी बाहि मां जे पासे तव्हांखे वठी वञण थो चाहियां जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु न हलंदो त हिते रहिजी वेंदो मूंसां गॾु हलो त तव्हांखे मदीने वारे साईं जी कचहरी ताईं पहुचायां। सुभान अल्लाह छो जो हीअ जमायत बिना मुर्शिद वारनि जी जमायत न आहे। जीअं मुफ्ती साहब फरमायो पिए सुभान अल्लाह मातली जी मौजूद शख्सियत साईं रिजवान अहमद कायम खानी के असां पंहिंजी महफ़िल में अचण ते भली कार चऊं था साईं जी मेहरबानी तव्हां तवज्जो मूले कयो हेॾे तवज्जो कयो चओ सल्लल्लाहु अलैहि या जेके अल्लाह वारनि सां हथ में मिलाईंदा आहिनि के मुर्शिद सां हथ ॾींदा आहिनि। क़ुरान में रब उन्हनि खे मुखातब थींदे फरमायो आहे ओ करमियो ओ दिलबर साईं जे साम्हूं वेहण वारो ॿुधो रब थो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी। चओ न सुभान अल्लाह जेॾी महिल अहिड़नि अल्लाह वारा सां वियो साईं अल्लाह ख़ुशकिस्मत दिलि ठारे छॾी सची मदीने में खारी बेशक असांजे दिलि जो साहिब ई रब तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दात। एॾे तवज्जो कर मुर्शिद का सोलो पावर वरतो तो मां न छॾींदो मां हली देर थे उको देर थे मां न छॾींदो मां। रब तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी। जेॾी महिल इन्हनि अल्लाह वारनि जे साम्हूं वेहो त हेॾे होॾे न
ॾिसंदा वञो हिन हुन जे मुंहनि खे न तकींदा वञो ओ करमी फ़कीर तुंहिंजे लाइ सबक़ वा क़ुरान में रब करीम तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम जेके अल्लाह के सजण वारा आहिनि जेके सुबुह शाम अल्लाह अल्लाह करण वारा आहिनि जेके सुबुह जो उथनि मुहम्मद मीर जी सुन्नत सां जे शाम गुज़ारनि मुहम्मदी पैगाम पहुचाइण में पोइ इन्हनि जे साम्हूं वेहो त उन्हनि जे चेहरनि खे तकींदा रहंदा वञो ओ अॼु साडी ईद होवे जंहिंमहिल चेहरनि खे ॾिसो त चवंदा वञो अॼु साडी ईद होवे अॻे अॻे कमली वाला नाल साडा पीर होवे सनल साडा पीर होवे रब करीम तो फरमाए जेॾीमहिल इन्हनि अल्लाह वारनि जी कचहरीअ में वेहो त उन्हनि जे चेहरनि खे तकींदा रहंदा वञो छाजे लाइ या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिकीन प्रियो अल्लाह जी ज़ात खां सजन सां गॾु वेहो सच्चा केर आहिनि जेके सुबुह सांझी मोहम्मद मीर सां दिलि ज़ुबान ते दुनिया जी पचर न हुजे दुनिया जी तमार न हुजे जेके उथंदे वेहंदे चवंदा वञनि असां सिर दा सौदा कर वेठे नाल पुनल तेरे लगिया दिलियां सुभान मदनी तेरे लगिया दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां वो सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे साईं दा फरमाए मुझो लजपाल नबी तो फरमाए अल मरउ अला दीन खलीली हर माण्हू पंहिंजे यार जे दीन ते हूंदो आहे दोस्त जे दीन ते हूंदो आहे जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे उनजे जेके दिल पर साईं सां मोहब्बत था रखनि मातलीअ वारे यार सां मोहब्बत था रखनि चेहरनि जे मुंहनि ते मुहम्मदी मुर्क सजायल अथनि दाढ़ी रखियल अथनि दिस्तार ॿधल अथनि साई चादर मुहम्मदी पातल सुन्नत अथनि ॾिसंदे चवंदे वञे तो दिल पर साईं जो शहशाई समझ में आयो साईं दा फरमाइन अल मरउ अला दीन खलीली फलयंजुर पोइ नज़र कयो तव्हां हिक ॿिए में नज़र कयो त तव्हांजी यारी कंहिंसां जे ठग सां यारी अथव तव्हां ठग थींदव जे दुनियादार सां यारी अथव तव्हां हिकिड़े ॾींहुं दुनियादार थींदव पर जे अल्लाह वारनि सां यारी अथव ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मूंखे रब काबा जो कसम आहे त हिकिड़े ॾींहुं अल्लाह वारनि जी संगत मोहम्मद मिठे जी कचहरीअ में पहुचाईंदव ज़रूर चओ न सुभान अल्लाह जेॾीमहिल अहिड़नि अल्लाह वारनि जी संगत में वेहो जंहिंजे लाइ मदीने वारे साईं फरमायो अल्लाह फरमायो सादिक हुजनि सचार हुजनि मुहम्मद मिठे जे दीन जा पेकर हुजनि पोइ अचो त मां पंहिंजे मुर्शिद हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जो मक़ूलो ॿुधायां चओ न सुभान अल्लाह रब्बानी खां में शाह नक्शबंद जो कोल ॿुधो हज़रत शाह नक्शबंद तो फरमाए राह मां हम अदबस्त ॿुधो असांजी राह सॼी जा सॼी अदब वारी आहे जेको अदब वारो आहे सो नक्शबंदी आहे अदब वारो आहे तसव्वुफ वारो आहे अदब वारो आहे अल्लाह वारनि सां लड़ो लॻल आहे बेअदब माण्हू अल्लाह वारनि जी संगत मां तड़जी वेंदो आहे अल्लाह वारनि जी कचहरीअ में बेअदबनि खे जाइ नाहे मिलंदी जाइ उन्हनि खे मिलंदी आहे जेके हूंदा आहिनि
जेके अदब वारा हुंदा आहिनि हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फिसानी फरमायो आंच दर ई राह अहम सुभान अल्लाह चौन सुभान अल्लाह हज़रत इमाम रब्बानी दा फरमाइन असांजी हिन राह में सब खां अहम शइ जेका अदब वारी जमात वारी जेका जमात इन्हें जे लाइ लाज़िम वा इन्हें जे लाइ सब खां वधीक ॻाल्हि हीअ ज़रूरी आहे आंच दर ई राह अहमस्त निस्बते बशेख कामिलस्त ॿुधो इहो जेको अदब वारो आहे इन्हें जी इहा राह ज़रूरी आहे अहम वा इन्हें राह जी अहम ज़रूरतुनि मंझां हिकिड़ी ज़रूरत हीअ आहे जो पंहिंजे मुर्शिद सां सच्ची मोहब्बत हुजे मुंहिंजा मुर्शिद हज़रत क़ुदवतुल औलिया इन्हनि जा मुर्शिद हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मां ॾिसंदुसि त हे जेके बि माण्हू आहिनि उन्हनि में मुंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत केरु थी पिरीअ संदे पार जी मिड़ई मिठाई अदा पिरीअ संदे पार जी वाड़े घटि थी घोट वाड़े भिटाई साईं वा पिरीअ संदे पार जी मिड़ई मिठाई अदा कान्हे कड़ाई चखी जे चेठ करे यार जे दर जो लूण बि माखिया मिठियो मिठो लॻंदो मजनू हिकिड़े कुते जा पेर पियो चुमे अरे मजनू चिरिया तूं कुते जा पेर चुमी चवंदा तव्हांखे कहिड़ी ख़बर हे कुतो उहो कुतो आहे जेको मुंहिंजे लैला जे गलियुनि में घुमंदो आहे छो महीने जा कदम चुमा जो इहो मुंहिंजे महबूब जे वतन में घुमण वारो गुजरी मल अल्लाह वारनि सां मोहब्बत रखजे त पोइ ज़रूरी आहे त उन कामिल शेख जो अदब कजे हर के अज़ा कबरा जोयद अज़ फैज़ बेबर बहर गिर गर्दद जेको पंहिंजे मुर्शिद ते तबर्रो करे के अल्लाह वारे सां खहे अल्लाह वारे खे बुरो भलो चवे उहो बेफेज़ रहिजी वेंदो बेमक़सद रहिजी वेंदो मक़सद वारो उहो थींदो जेको अदब वारो हूंदो निस्बत वारो सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह हज़रत इमाम रब्बानी तो फरमाए जेको मुरीद पंहिंजे शेख सां पंहिंजी निस्बत नथो धारे ये ॻाल्हि आम तो चवां ध्यान ॾिया जेको मुरीद पंहिंजे मुर्शिद जी निस्बत ते नाज़ न करे पंहिंजे मुर्शिद जी निस्बत खे हक़ीर ॼाणे पाण खे भली नक्शबंदी सॾाए पाण के भली कादरी सदाए पाण के भली चिश्ती सदाए भली सोना पर पाए ओडा में मुझे पंहिंजे कामिल मुर्शिद सां निस्बत कढण में एब थो लॻेसि न हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फिसानी तो फरमाए जेको पंहिंजे मुरीद पंहिंजे मुर्शिद खे पंहिंजे शेख खे उन्हनि जी निस्बत खे हैसियत नथो ॾे उहो हकीकत ऐं तरीक़त जो मुनकिर बणिजी वेंदो उनखे फैज़ न मिलंदो जीअं मुफ्ती साहब मूंखां अॻु में तकरीर फरमाईंदे फरमायो हो त असां हुर्र जेॾी महिल न पंहिंजे मुर्शिद खे ॾिसंदा आहियूं पंहिंजे मुर्शिद 5 मीटर वेही नाज़ सां दीदार कराईंदो आहे त असां पंहिंजे मुर्शिद जे मथां सिर तन मन धन लुटाए छॾींदा समझो वाले न समझो इन्हें तरीक़त सदबो पंहिंजी ज़ात पंहिंजी हैसियत खे विञाए पंहिंजे शेख जे मथां नाज़ करण मुरीद जो हक़ आहे कंहिंजो नाज़ कंहिंते कंहिंजो नाज़ कंहिंजो नाज़ नोट ते असां हूं दीवाना दिल पर
जेको मक़सदो ॿुधाइण ॿुधाए छॾियमि असां हूं दीवाना दिल पर ओ मातलीअ वारे घोट ते कंहिंजो नाज़ कहते कंहिंजो नाज़ नोट ते ओ कंहिंजो नाज़ कहते यारो कंहिंजो नाज़ नोट ते असां हूं दीवाना दिल पर मातलीअ वारे घोट ते सभिनी खे शायदि थो कयां अॼु सभिनी खे शायदि थो कयां मरी वञा मूंखे हिन साई चादर जो कफन ॾिजो